अस्सलाम वालेकुम नाज़रीन। असां कोशिश डिजिटल के तरफ़ां हिन वक़्तु दिल्ली मटियार जी टाउन लाल स्टेशन मौजूदु आहियूं ऐं असां सां गॾु हींअर मौजूदु आहिनि टाउन चेयरमैन क़ासिम अगड़ो ऐं वाइस चेयरमैन अब्दुर्रहमान साहब मौजूदु आहिनि ऐं असां क़ासिम अगड़ो खां टाउन कमेटी लाल स्टेशन जे हवाले सां जेको आहे सो गुज़िरियल सालनि जे जेको पीरियड थियो उन जे हवाले सां मालूमात कंदासीं त उन्हनि जी कारकर्दगी केतिरी आहे ऐं जेके ॿिया बि जेके आहिनि सुवाल जेके आहिनि असां पुछंदासीं। अचो त मोहम्मद क़ासिम अगड़ो खां जेके आहिनि से थोरो हिन हवाले सां ॻाल्हायूं। सर अस्सलाम वालेकुम। सर मोहम्मद क़ासिम अवां टाउन कमेटी जा चेयरमैन आहियो ऐं असां अवां खां इहो पुछंदासीं त टाउन कमेटी जे जेका आहे गुज़िरियल सालनि जी जेको तव्हां पीरियड रहिया आहियो इन जी कारकर्दगी तव्हां वटि छा आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अदा असांखे तक़रीबन जेतिरो अर्सो थियो आहे 3 साल खनि असां जीअं आयासीं त अकाउंट असांजे कोन हुआ पैसा, कुझु मसइला मसाइल उन्हनि सां ॾिनोसीं। NIT कराई असां तक़रीबन 3 करोड़ खां अबो। उन में असां 18 स्कीमूं कयूं आहिनि मुख़्तलिफ़ वार्डनि में, जिन में मकरानी मोहल्ला, चना मोहल्ला, उमराणी मोहल्ला, सोलंगी मोहल्ला, खोखरनि कोट, गांगलनि में कुझु कमु करायो, तारा बीद मुस्तफ़ा मस्जिद जे पोयां पेवर करायो, अकबर चांग वारी गली कराई, बैलम पाड़े में पेवर करायो, नाली कराई, काकनि वारी नाली कराई ऐं लाशारनि वारे पासे पेवर करायो, पोइ पासां जेको हाजाना मोहल्ला कराया, डॉक्टर लाइन पेवर ब्लॉक जी गली ठही, हाई स्कूल वारी गली ठही ऐं ॿी मोंदराणी में गली ठही। तक़रीबन 18 स्कीमूं असांजियूं जेके माशाअल्लाह कंप्लीट थी चुकियूं आहिनि। ऐं उन खां अलावा असां सिविक सेंटर में हिकिड़ो नालो जंहिंजो वॾो प्रॉब्लम हो, तव्हां पाण दोस्त ॾिसी आया हो, तव्हां चयो नालो करायो ऐं हिकिड़ी टैंक ठाराई जो मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते पाणी बीहे थो, ट्रैक्टर सां वटि हो हिकिड़ी टैंक ठाराई आहे त जिते पाणी बीहे त उते कोशिशि कजे त सफ़ाई सुथराई बहितर रहे, माना टैंक ठाराई हिकिड़ी। ऐं वरी हींअर अलाह जी महिरबानी सां NIT बि 3.25 करोड़ खनि जी असां कराई आहे, जंहिंजो कमु इनशाला जनवरी जे लास्ट में या फेबरवरी जी शुरूआत में इनशाला शुरू कंदासीं। ऐं हाणे वरी ॿियो सुवाल। अच्छा इहो सर इहो असांखे ॿुधायो त टाउन जी जेका आहे सा केतिरी बजट आहे? अगरि टाउन महीने जी हाणे टाउन जी बजट पहिरीं त 37 वरी 47 लख, हींअर 57 लख रुपया आहे। अच्छा हींअर जेको हले पियो टाइम इन में तक़रीबन असां वटि 33 मुलाज़िम पहिरीं पका हुआ, उन मां 2-3 मुलाज़िम जेके रिटायर थिया आहिनि, उन्हनि जूं पेंशनूं बि हिते ई आहिनि। जेके असांखे क़िस्तूं इहे मिलनि थियूं उहे स्पेशल बजट नथी मिले, इहे ई क़िस्तूं अचनि थियूं जिन मां असांखे सभु कमु हलाइणो आहे। मतिलबु त भंगियुनि जा पघार, मुलाज़िमनि जा पघार, रिटायरमेंटूं, जेको बि कुझु आहे माना भॻो टुटो आयल माना मशीन हेल्थ जेको बि सिस्टम आहे असांखे हलाइणो आहे हिन मां। ऐं हींअर असां वटि हिन वक़्तु रिटायर थियण खां पोइ बि तक़रीबन 26 मुलाज़िम पका आहिनि, 17 जेके आहिनि सो पेंशनर आहिनि ऐं 28 खनि भंगी ऐं कचा मुलाज़िम 28-30 उहे आहिनि, जंहिंजी पघार लॻभॻि आउं सम्झां थो भंगियुनि जी ऐं मुलाज़िमनि जी 36-37 लख ताईं पहुची वञे थी। उन खां पोइ जेके बिजलीअ सां ॾिसो था हालत, डीज़ल वधीक हले थो, बगी टुटी, 2 ड्रेनेज स्कीमूं आहिनि, ट्रैक्टर आहे, त पंहिंजे हिसाब सां उहो सभु कुझु कढी पहिरीं बि असां NIT में उहो ई असांखे क़िस्त मिली, उन मां गॾु करे कई आहे। हींअर बि जेको असां हर महीने 12-13-14 लख रुपया बचायूं था, जिन मां असीं गॾु करे NIT करायूं था, जंहिं मुख़्तलिफ़ गलियूं पेवर ब्लॉक इहो कमु करायूं था। छो त ज़रूरत बि हिन ॻाल्हियुनि जी आहे, बरसातूं पवंदियूं वरी तकलीफ़ आहे। जीअं हींअर असां नए हिसाब में न रखियो आहे, पुराणे में तक़रीबन एतिरा कमु कराया आहिनि। इनशाला नए में 17-18 स्कीमूं आहिनि उहे बि थींदियूं। अच्छा हिन वक़्तु तव्हांखे केतिरो अर्सो थियो आहे टाउन पीरियड घणो थियो आहे? ऐं सम्झां थो 2.5 साल खनि थी विया आहिनि। 2.5 साल जी जी। अच्छा बाक़ी जेके आहिनि से अवां वटि 1.5 साल आहे जी। अच्छा 1.5 साल में अवां स्टेशन उॾरलाल जे अवाम जे लाइ माना जेको केतिरो अवाम खे रेडी ॾियणु चाहियो था? अदा असां बि चवंदा असांखे जीअं त इहे मुख़्तसिर बजट आहे जेका महीने सिर अचे थी, असीं हुजूं या एडमिनिस्ट्रेटर हुजनि, पर तमामु 2.5 सालनि में जेकॾहिं 3 करोड़ या 3.5 करोड़ जा कमु हिते ई 50 रुपया बचाए असां करे सघूं था, त वरी बि जेको टाइम आहे उन में हींअर असां 2.25 करोड़ जी ॿी NIT कराई आहे। असांजी कोशिशि आहे वधि मां वधि कमु जेको असां करायूं, पर असांखे का स्पेशल ग्रांट नथी मिले, या जीअं हिकिड़ी स्पेशल ही त महीने सिर वारा पैसा मिलनि था, या असांखे MNMP जी तरफ़ां का अहिड़ी स्कीम मिले जे शहर में रुगो हिकिड़ी मखसूस टाउन जी बजट ते त नथो कमु हली सघे न सभु, पर उन हूंदे बि अलाह जी महिरबानी असांजी टाउन कमेटी साफ़ सुथरी आहे। तव्हां दोस्त ॾिसो था ऐं कम माशाअल्लाह इलाही थियल आहिनि। सभु दोस्तनि खां भले तव्हां वरी पुछो त भई कम जेके ॿुधाया आहिनि चेयरमैन थिया आहिनि सुठा थिया आहिनि।
ऐं सम्झा थो हिन पीरियड में असीं काफ़ी कमु कढी वेंदासीं, पर जेकॾहिं असांखे स्पेशल ग्रांट या MPMNA साहब जी तरफ़ां कुझु महिरबानी थींदी त वधीक बहितर थींदो। छो त असांजो शहर जेको आहे उन में अलाबश चौक खां जिसकाणी चौक ताईं रोड जी हालत थोरी ख़राबु आहे, छो त रोड पाणी हारींदा रोड बीहे नथो, हिते वरी पेवर खपे असांखे। इन लाइ असां अर्ज़ु कंदासीं असांजे MP साहब खे, MNA साहब खे महिरबानी करियो इन विच शहर लाइ असां लाइ कुझु करियो, असांखे का स्कीम ॾियो। अच्छा, हिन वक़्तु ताईं अवां जेके आहिनि से अवां जा 3 वार्ड आहिनि, ठीकु आहे। 3 वार्डनि में जेको सो अवां जेको पेवर ब्लॉक आहे या गलियूं ठाहिणा आहे या ड्रेनेज सिस्टम जेको ठाहिणा आहे, उहो अवां उन्हनि में जेको आहे सो केतिरो अवाम खे रिलीफ ॾिनो आहे? अदा उन में जिते बि नाली जी ज़रूरत हुई उते नाली ठाराई आहे, जिते पेवर जी ज़रूरत हुई पेवर कयो आहे। ड्रेनेज माशाल्लाह असांजूं ॿई स्कीमूं हलनि थियूं तक़रीबन, जेके 3 आहिनि, हिकिड़ी उते आहे, 2 हिते आहिनि, ॿई हलनि थियूं। उनखे असां हलायूं था पंहिंजे हिसाब किताब सां, माशाल्लाह सही हले थी। किथे नालियुनि जी ज़रूरत बि आहे त अॻिते असांजी सोच इहा आहे त असांखे कुझु मिले ॿाहिरां, या कुझु असां नालियूं रखियूं बि आहिनि हिन प्रोग्राम में, जेको नेक्स्ट NIT रखी आहे हुन में रखियूं आहिनि, इंशाल्लाह उहो कमु बि थींदो। अच्छा, सोलर प्लेट जो जेको सिस्टम जेको आहे सो केतिरो आहे, छा लॻंदो आहे? अदा असां तक़रीबन सोलर प्लेटूं जेके आहिनि मुख़्तलिफ़ वार्डनि में 130 लॻारायूं आहिनि पहिरीं, जेके मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते मुख़्तलिफ़ पाड़नि में चौकनि में आहिनि। इंशाल्लाह वरी बि हींअर किथे ज़रूरत आहे कोशिशि करियूं था त जिते ज़रूरत आहे मुख़्तलिफ़ चौक या मस्जिदूं या अहिड़ी जिते ज़रूरत वारियूं जॻहियूं आहिनि उते वरी बि 30-40 हणायूं था। सोलर त असांजो हुन सां गॾु पहिरीं बि लॻल आहे, वरी बि कोशिशि करियूं था। सोलर जी लाइट कोन्हे, ज़रूरत आहे, जेतिरो बि असांखां थी सघियो पंहिंजी मुख़्तसर बजट जे हिसाब सां इंशाल्लाह ॿियूं सोलर प्लेटूं लॻाईंदासीं। अच्छा, इहो हिकिड़ी शिकायत ॿुधीसीं त शॉप सेंटर में जेको आहे सो नाले जो मसइलो आहे, नालो जेको आहे सो इहो जेको प्रॉब्लम पियो करे, इन जे हवाले सां कुझु थोरो? तव्हां पहिरीं ॾिसिया नालो हुई कोन, हीअ त असां दोस्त आया मुख़्तलिफ़ मिलिया अची, असां हिकिड़ो नाले जो टुकड़ो ठाहियो, उन खां पोइ ॿाहिरि जिते नाली न हूंदी पाणी किॾां वेंदो, प्लाटनि में वेंदो, छो नालो त असां वटि कोन हली सघंदो। उन मां तक़रीबन असां काफ़ी नालो ठाराए छॾियो, बाक़ी थोरो टुकड़ो रहियो आहे। मेन नालो ठाहिण खां पोइ उन्हनि जी नंढियूं नालियूं उन में पवंदियूं। ड्रेनेज असांजो माशाल्लाह हले थो, मसइलो काफ़ी घटि थी वियो आहे हाणे, पहिरीं जेका अहिड़ो हुई। बाक़ी हाणे मुख़्तलिफ़ प्लाट हेठि आहिनि जिते पाणी बियो थो वञे, जिते नाली कोन्हे उतां निकिरी नथो सघे, ऐं जेकॾहिं कढण जी आहे गुंजाइश त असां टैंकर ते बि कढूं था उतां पाणी। पर हाणे कुझु असां मेन नालो हलायूं पिया, कुझु वरी ख़ुदा करे ॿाहिरां मिलनि, कुझु दोस्त पाण नंढियूं नालियूं हुन में लॻारायूं त इंशाल्लाह इहो मसइलो हल थी। अच्छा, अवां जी टाउन में RO प्लांट जो लॻा पाणी जे हवाले सां, उहो जेको सो केतिरो शहरनि खे जेको सो माना रिलीफ ॾे पियो पाणी जे हवाले सां? अदा हीअ पब्लिक हेल्थ वारनि वटि असांजो RO प्लांट आहे, हीअ टाउन कमेटी में लॻल आहे, माशाल्लाह हले थो, ऐं रोज़ डेली हिसाब सां हले थो ऐं माण्हुनि खे रिलीफ मिले थो। ऐं ॿियो हिकिड़ो प्राइवेट खान साहब हणायो पंहिंजी सोशल हिसाब सां, मैडम कोसो कबूल दर्स में, उहो सोलर ते उहो माशाल्लाह हले थो, ॿई सोलर सिस्टम हलनि था। पर हीअ पब्लिक हेल्थ वटि आहे, बहरहाल हीअ बि एक्टिव आहे। थोरो विच में हो मसइलो वरी असां ॻाल्हायो इंजीनियर सां, DC साहब सां, हल कयो, हाणे माण्हू बिल्कुलु हुननि जो रखियलु हले थो 24 कलाक। अच्छा, ये टाउन कमेटी में जो बजट जो मसलो है, अवां जे केतिरा जेके आहिनि से 33 मुलाज़िम आहिनि, उन्हनि ते ख़र्च थियनि था, बाक़ी बचनि था जेके आहिनि से लाज़मी आहे, ॿिया बि टाउन जा ख़र्च हूंदा आहिनि। अच्छा, हिन हवाले सां जेको सो अवां खे वधीक जेका टाउन खे या तरक़ियाती कमु करण जे हवाले सां आवाम खे रिलीफ ॾियण जे लाइ त वधीक केतिरे पैसनि जी ज़रूरत आहे? असां त चवंदा असांजी किस्त मथां वधे, जीअं असांजा 20-25-30 लख रुपया महीनो बचे त उहा असां गॾु करे वधीक तरक़ियाती कमु कराए सघूं। पैसा घटि आहिनि, मुलाज़िम बि आहिनि, तव्हां ॾिसो था पेंशनूं बि आहिनि, ॿिया एक्स्ट्रा ख़र्च बि आहिनि, सभु कुझु हिसाब किताब खां पोइ माण्हू एतिरो करे सघे थो। ऐं असां चवंदासीं जेकॾहिं मथां ओज़ी वधी वञे त असीं वधीक कमु कराए सघंदासीं। अच्छा, अवां पंहिंजे आवाम खे कहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदो उडरलाल स्टेशन जे आवाम खे, टाउन जे आवाम खे? असां अवाम खे इहो पैगाम ॾियणु चाहियूं था त उहो असां सां गॾु करजी, जिते कोताहियूं कमियूं हूंदियूं आहिनि इंसान में, किथे सफ़ाई जो मसइलो आहे, हाणे तव्हां ॾिसो मच्छर स्प्रे आहे, ॾिसंदा हुन स्प्रे पंहिंजे टाइम सां थिए थो, कुता मार स्कीम आहे हिननि जो जेको सिस्टम, उहे बि असां माशाल्लाह जिते थिए थो त कोशिशि करियूं था त नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं गॾिजी असां सां अवाम असां सां गॾु हूंदो त असांखे कमु करण में सहूलियत लॻंदी। किथे शिकायत बि ज़रूरी आहे न, बाबा हिते हीअ ॻाल्हि कोन्हे, हिते सफ़ाई कोन थी थिए, या हिते हीअ कोन थिए, असां सां गॾिजी कमु कनि, ऑफिस में अचनि, जेकॾहिं का शिकायत आहे अची ॿुधाइनि, असां सां गॾिजी ताउन कनि, इंशाअल्लाह ताला जेका बि शिकायत हूंदी कोशिशि कंदासीं गॾिजी हुनखे हल कंदासीं। स्टेशन में थोड़ा सा ॻाल्हि ॿुधी कईसीं टाउन कमेटी जे मसइलनि ऐं उनजी कारकर्दगी
मौजूदगी जे हवाले सां ऐं चेयरमैन मोहम्मद कासिम असांखे थी वेंदा पंहिंजा वीचार ॾिना ऐं कैमरामैन यासीन सावल सां गॾु अली नवाज़ सावल जी कौशल उॾेरो लाल।